आक फ़िक्री रहबर तरीक़त जो रहबर लतीफ़ सरकार फरमायो आ सूफ़ी साफ़ कयोम धोई बर्क वजूद जो तिहां पोइ थियोम जीअरे पसण फिरी खे सभिनी सिंध वासियुनि खे मूं नाचीज़ फ़क़ीर जे तरफ़ां हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत। मां कुछ वक़्तनि खां वठी तक़रीबन मुंहिंजी 55 साल खां उमिरि आहे। जीअं मां शऊर में आयो आहियां 15 सालनि खां वठी मां हिन ॻोठ मोहम्मद अली ख़ान गोदाणी में रहां थो। हिते मुंहिंजो आस्थानो आहे, मुंहिंजे वालिद साहिब जी दरगाह आहे। यको अॼु ताईं मां तसौफ़ जो सूफ़ी अज़म जो पैगाम हिन सिंध जी कुंड कुड़च ताईं पहुचाईंदो रहियो आहियां। ऐं मुंहिंजे आस्थाने ते न ज़ात पात कंहिंजे दीन धर्म या मतभेद जी का बि चुरांद कोन कई वेंदी आहे। हिते सिर्फ़ु इंसानियत जो दर्स ॾिनो वेंदो आहे, मुहबत जो दर्स ॾिनो वेंदो आहे, फ़िक्री ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, बहस मुबासा थींदा आहिनि। तमामु बाशऊर माण्हू हिते ईंदा रहंदा आहिनि ऐं तक़रीबन 40 सालनि खां वठी हिते कुझु शरपसंद माण्हू आहिनि जेके मूंसां टकराइबा आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम वक़्तनि ब वक़्तनि मूं ते हणंदा आया आहिनि। मां उन्हनि जो दिफ़ा कंदो रहियो आहियां। ताज़ो कल्ह मुंहिंजो जेको बोर्ड हो दरगाह ते लॻल जंहिं ते बाबा फ़क़ीर दुर मोहम्मद साईं ऐं मुंहिंजे आस्थाने जो नालो लिखियलु हुयो। उन्हनि खे कुझु शरपसंदनि माण्हुनि उन दुर मोहम्मद जे नाले खे बि लतूं हणी टुकड़ा टुकड़ा करे हिकु गटर नाले में उछलायो वियो आहे। मां सभिनी सिंध वासियुनि खे इहा रिक्वेस्ट कयां थो त हीअ कुझु अहिड़ा शरपसंद माण्हू आहिनि जंहिंमें इख़लाक़ शाह आहे, अख़्तियार शाह आहे, अताउल्ला शाह आहे, अख़्तर चंद आहे, मलूक चंद आहे, गफ़ूर संजराणी आहे, इमाम दीन भाणू जो आहे, अमीर संजराणी आहे, अनवर चंद आहे ऐं इन सां ॿिया बि काफ़ी जेके हेठीं लेवल जा हेठीं कैटेगरी जा माण्हू आहिनि। उन मुंहिंजे बोर्ड ते हमिलो करे हिकिड़ो ग़लति इल्ज़ाम हणी हिकिड़ो इशू ठाहे उन बोर्ड जी बेहुरमती करे ऐं मूं ते लानतूं वग़ैरह घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। ऐं इन खां अॻु में बि तक़रीबन 1.5 महीनो 2 महीना थींदा त सोशल मीडिया ते मुंहिंजे नाले ते तमामु घटि वधि जो मुंहिंजे ॿचड़नि खे मुंहिंजी फैमिली खे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। मां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो त मूंखे इन्हनि जेके मूं नाला खया आहिनि इन्हनि माण्हुनि मंझां मूंखे जेको आहे सो जान जो ख़तरो आहे, लेकिन मां डिॼां कोन थो, पर कुझु बि नुक़सानु पहुतो त मूंखे इन्हनि माण्हुनि खां रसंदो। ख़ुदि इहे माण्हू जेके आहिनि पैसनि जी सपोर्ट करे पस गिरदाई जा जेके कुझु हालू चालू मुल्ला आहिनि उन्हनि खे पंहिंजो कुझु ॾोकड़ ॾेई ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ी अफ़वाह पखिड़णु चाहिनि था। ऐं हू अॼु बि हींअर ताईं मूंखे मैसेज या पैगाम मिलंदा रहनि था त असां दरगाह ते बि हमिलो कंदासूं, उनखे बि भञींदासूं ऐं टोड़ींदासूं। मुंहिंजी सिंध में मांझाई जमायत जे नाले सां पंहिंजी जमायत बि ठहियलु आहे, पर लेकिन मां उनखे अॼु ताईं उन्हनि खे सबुरु ऐं पंहिंजे उन हद में रहण जी जेको आहे सो हिदायत कंदो रहियो आहियां त का बि अहिड़े क़िस्म जी हरकत न कयो जंहिंमें को सिंध में फिॾेड़ पवे या फितनो पवे, फसाद पवे। मां सिंध वासी आहियां, सिंध जी मिटी में पैदा थियो आहियां ऐं इन सिंध धरती में ई दफ़न थींदुसि। मां कंहिंखे बि इहो कोन थो कयां या रिक्वेस्ट कोन थो कयां या मुतालबो कोन थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई ॿिए मुल्क मोकिलियो वञे। मां हिते ई रहंदुसि ऐं मां हिते ई मरंदुसि ऐं हिन सिंध धरती में ई दफ़न थींदुसि। लेकिन मां इहो सिर्फ़ु वज़ाहत करणु चाहियां थो त इहे माण्हू केॾी महिल बि मूंखे ख़तरो रसाए सघनि था। ऐं मां सभिनी जेके बि बाअख्तियार इदारा आहिनि, पंहिंजो IG साहब आहे, DIG साहब आहे, असांजे हद जो SHO आहे, DSP साहब आहे या वज़ीर आला सिंध आहे, मां
मां जेके बि सूफ़ी मंश माण्हू ऐं जेके बाफ़िकिर माण्हू आहिनि मां उनखे इहा रिक्वेस्ट कयां थो त इन ॻाल्हि खे रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं न त ही अञा बि वधीक कुझु फितनो करणु चाहिनि था। सो मां पंहिंजी जॻह ते मां उहो माण्हू आहियां जेके मुंहिंजा फ़क़ीरनि तालिबनि उन्हनि खे मूं मुहबत जो प्यार जो प्रेम जो दर्स ॾिनो आहे। बाक़ी रही इहा ॻाल्हि त मूंखे इन जो को बि फ़िकिर कोन्हे, छो जो असांजी हिकिड़ी पूरी लाइन आहे जेका इमाम हुसैन खां वठी वेंदे असांजे एजाज़ साईं फ़क़ीर जानण चंद ताईं जेका पूरी लिस्ट अचे थी त उनखे वक़्त जे उन्हनि शरपसंदनि माण्हुनि काफ़ी हद ताईं तकलीफ़ूं बि रसायूं आहिनि। हज़रत मखदूम बिलावल खे क़ुर पाक जा वर्क उन जी जुती मुबारक में रखी ऐं उन ते इल्ज़ाम इहो हयो वियो त हिन क़ुर पाक जी गुस्ताखी कई आहे। त उहो साॻियो इहो तसलसुल अॼु ताईं हलंदो अचे। सो मां सभिनी दोस्तनि खे आगाह करणु चाहियां थो त इहे माण्हू आहिनि जेके हींअर बि चवनि था त असां हीअं बि कंदासूं, असां दरगाह खे बि टोड़ींदासूं, त इहो 40 सालनि जो यको हिकिड़ो उन्हनि जो फितनो आहे जेको पखणींदा अचनि ऐं सॼी इनखे सिंध खे या जेके मज़हबी माण्हू आहिनि उन्हनि खे उत्साहिणु चाहिनि था। सो मां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो तूं अचनि मूंसां मिलनि, मूंसां कचारियूं कनि। का बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए थी ऐं जेको इल्ज़ाम हणनि था उहे अची हिते पंहिंजी उनजी वज़ाहत कनि त हिते का बि मुंहिंजो वाहिद उहो मैखानो आहे जिते सिगरेट बि न हलंदो आहे। हिते अमुन प्यार मुहबत ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। त सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ खां हक़ मौजूदु।